तव्हां ٹنڈومحمدخان कई ٹنڈومحمدخان पहुता ऐं उस्ताद जा तव्हां जेको आहे सो सरवाण आहियो ऐं तव्हां जेको उस्तादनि जी हक़ रसाई करियो था हिन पंहिंजे न्यूज़ चैनल जे ज़रिए यकीन करियो तव्हां जस था लहो ऐं एतिरे क़दुरु जो तव्हां सिंध जो कुंड पुरुष में कंहिं बि उस्ताद सां को मसइलो थिए थो पैदा थिए थो त उन लाइ तव्हां फ़ौरन पहुची तव्हां जेको आहे उन मसइले खे हल करण जी कोशिशि करियो था ऐं पंहिंजे हिन जेको आहे मीडिया जे वसीले ऐं हींअर बि असां वटि उस्ताद तनज़ीमनि में जेकॾहिं के सुठा हिकिड़ा जाखोड़ी किरदार आहिनि जीअं साईं आरिफ़ आहे उहो बि असांजे जेकॾहिं ॾिठो वञे त उस्ताद तनज़ीम जो हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे आदि शफ़ीमान सठियो आहे असांजी जेको आहे सिंध जो सरवाणी करे कंदो हो ऐं करे पियो अञा ताईं वीचारो करे पियो पोइ बीमारी जी हालत हुजेसि या कीअं बि हुजे पर मक़सदु इहो त वीचारो हुन काज़ खे खणे वेठो आहे उन हवाले सां उस्ताद जे हक़नि लाइ जेको आहे जागरूक पिया पर ॿियो अर्ज़ु त असां वटि जेको आहे तइलीमी निज़ाम जेको आहे उते तमामु जेको आहे सो जंहिं ॿियनि सूबनि खां तमामु घणो माना घटि दर्जे जो आहे छो जो असां वटि जेकॾहिं हिते या पंहिंजी थो मिसाल ॾियां तव्हांखे मुंहिंजे स्कूल में तक़रीबन 200 ॿार ऐं 2 कमरा आहिनि हाणे असां हर हिकु रूम में जेको आहे सो टे क्लास था विहारियूं त जेकॾहिं असां हिकिड़े क्लास खे पढ़ायूं था त असांजा 2 क्लास डिस्टर्ब था थियनि अहिड़े हिसाब सां असांजा उस्ताद तइलीम जेको आहे सही तरीक़े सां नथा अंजाम ॾेई सघनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां वटि कुझु जेको आहे अञा ताईं बि हेॾो जेको आहे सिस्टम हलियो आहे पंहिंजो हिन जो ऐप जो बि हलियो आहे उन हवाले सां ऐप जे हवाले सां जेको आहे असां वटि उस्ताद जेको आहे ड्यूटियूं माना पंहिंजे हिसाब सां न पिया सर अंजाम ॾियनि बहरहाल उस्ताद जेको आहे सो उनखे सोचणु घुरिजे त असांजे हीअ जेको आहे क़ौम जा जेके मासूम ॿार असांजी क़ौम जा महिमान आहिनि उनजी तइलीम लाइ जाखोड़ीनि उन्हनि ते जेको आहे सो वधि कोशिशि कनि असांजी सिंध जी तइलीम जेको आहे सो आउं सम्झां थो जेकॾहिं उस्ताद पंहिंजी सचाई सां नेक नीति सां जेकॾहिं पंहिंजो तइलीमी ऐं सरगर्मी सुठे मन सां जेकॾहिं जारी सारी रखंदो त असांजी सिंध जी तइलीम जो निज़ाम तमामु बहितर तरीक़े सां हली सघंदो ऐं असांजा जेके ऑफिसरनि जेके उन्हनि खे बि कोशिशि इहा ई करणु घुरिजे जेकॾहिं उस्ताद को जेको आहे एॾो को पावरफुल उस्ताद आहे जेकॾहिं नथो ड्यूटी करणु चाहे त उनखे जेको आहे बाक़ाइदा आमादा कनि त उहो ड्यूटी करे अहिड़े हवाले सां मुंहिंजे स्कूल में बि अहिड़ा उस्ताद आहिनि पर आउं छा आहे जो ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणे उन्हनि खां जेको आहे ड्यूटी वठां पियो ऐं पंहिंजे स्कूल खे सही तरीक़े सां हलायां पियो ऐं इनशाअल्लाह अलाह बहितर कंदो त जेकॾहिं असां हिकिड़ा उस्ताद सभु रोल मॉडल आहियूं असां हिक ॿिए खे जेकॾहिं ॾिसी जेकॾहिं असां उहो ई महिनत जो जज़्बो पाण में रखियोसीं त आउं सम्झां थो असांजी सिंधी तइलीम में मयार तमामु बहितर रहंदो वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असां वटि आया तव्हांजी वरी लख तोरा लख कुर्ब वॾी महिरबानी